हाला वेठो ॻोठ भूरो मंगरियो में मंगरिया बिरादरी के विच में हलंदड़ झेड़े वारे तकरार जो निबेरो थी वियो। ऑल सिंध मंगरिया एसोसिएशन के अॻवाननि ऐं कराची करपुर कंडियारो मापली टंडो अलहयार के मंगरिया बिरादरी के मोज़िदीन मुमताज़ मंगरियो फ़कीर फैज़ मोहम्मद मंगरियो एडवोकेट गुलाम अब्बास मंगरियो अनवर अली मंगरियो फ़कीर अब्दुल्ला मंगरियो सनाउल्ला मंगरियो अली अकबर मंगरियो शौकत अली मंगरियो मोहम्मद सालेह मंगरियो ऐं ॿियनि ॻोठ भूरो मंगरियो पहुची ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ॿिन्ही धुरियुनि जूं रंजिशूं ख़त्म करे खेनि भाकुर पाराए ठाह कराए छॾियो। उन मौक़े ते आयल मंगरिया बिरादरी जे मोज़िज़ीन ख़िताब कंदे चयो त झेड़नि ऐं फ़सादनि सां कंहिंखे बि कॾहिं फ़ाइदो न पहुतो आहे। वॾे नंढे रंजिशुनि खे ख़त्म करे पाण में ॿधी ऐं एकी सां रहण ई फ़ाइदो आहे। हुननि चयो त असांजो मज़हब बि प्यार मुहबत सां गॾु रहण जो दर्स ॾिए थो। उन करे असांखे बि घुर्जे त पंहिंजी मंगरिया बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे अमन भाईचारी सां रहूं। ॿिन्ही धुरियुनि जे ठाह बाद बिरादरी जी ख़ुशहाली तोड़े फलाह बहबूद लाइ इज्तमाही दुआ पिणु घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची